अस्सलाम वालेकुम। मैं मनसीर मिटवर बाबा आला। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा वठी वियो। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा वठी वियो, काइनात जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बेदारीअ में महराज जे राति ॾेखारियो। महराज जी राति भलारी राति आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतन नहमतन जी रात आहे। बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां ला मकान पहुतो, बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां ला मकान पहुतो, उम्मत लाइ 5 वक़्त फर्ज़ नमाज़ूं तोहफ़े में खणी आयो। बरकतुनि जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं, बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं, बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ रमज़ान मुबारक जा रोज़ा तोहफ़े में खणी आयो। नहमतुनि जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो, जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो, जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। महराज जी रात अज़ीमुल शान फज़ीलतुनि जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। मिठू वियो आसम में धूप जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। इन मुबारक रात जे सदके में दुआउनि खे क़बूल फरमाए। आमीन। महराज जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नहमतुन जी रात आहे।